रिपोर्ट शहबाज़ लगारी मुंहिंजो पुटु अवैस पुलिस कराची मां 21 ॾींहं गिरफ़्तार करे लिकाए छॾियो आहे जॾहिं त उन ख़िलाफ़ को केस बि दाख़िल कोन्हे। मीरपुर ख़ास जे इलाइक़े मीर शेर मोहम्मद टालपुर वासी औरत जो ऐवान सावत मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कोर्ट मीर शेर मोहम्मद टालपुर वासी हाल रहंदड़ कराची औरत नुसरत मंगराण ऐवान सावत मीरपुर ख़ास में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त एजी कॉलेज वेझो कुझु वक़्तु अॻु नौजवान अमजद ख़ास खे लिखी गोली हणी क़तल कयो हो, जंहिं बाद केस में मुंहिंजे ॾेर ख़ालिद जो नालो आहे पर उन सां असांजो को बि वास्तो न आहे, जंहिंजे एवज़े में मुंहिंजे पुटु अवैस खे मीरपुर ख़ास महमूदाबाद जी पुलिस कराची में अची असांजे घर आॾो गिरफ़्तार करे वई, जंहिंखे 21 ॾींहं गुज़रण बावजूदु पुलिस मोटाए नथी ॾिए न ई कंहिं केस में ज़ाहिर करे अदालत में पेश करे थी। उन मुतालबो कयो त मुंहिंजे नौजवान पुटु खे आज़ादु कयो वञे, अगरि को उन जो ॾोह आहे त मथस केस दाख़िल करे अदालत में पेश कयो वञे।